पंहिंजे घर मां भॼी निकिरण पाण माण्हुनि जी रीत कान्हे पुट। इन खां वधीक ॿियो को ख़ुदो कमी कोन्हे। पर कमाला मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे। दादन ख़ान जा करतूत खूब ॼाणा थो। असांखे त एतबार ई कोन थो अचे त कीअं हिते मुल्क मौजी चंबन मच्छर पहुतियूं आहिनि। पर धीअ भली करे आयूं तई सही जगह ते पहुचो। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे पुट। कमाला सच्चाई न ॾेखारियो त असीं ॿाहिरि पेर बि कोन कढी सघूं। कमाला वाकई कमाल कयो आहे। दादन खान खाजे छा सा रास ही केड़ी है। बाबे साईं जा त ख़ाबर में भी छिरक पवंदा अथसि। दादन खान जे गूंगे हेबत खान लाइ त मुंहिंजो पुट अमीर ई काफ़ी आहे। ख़ैर छॾियो इन ॻाल्हि खे। बाबा अहीं अमीर घर जूं न्याणियूं आहियो, लाचार विचा निकितियूं आहियो, मुंहिंजूं साम आहियो आहे। बेखुटके रहो हिते। बाक़ी आऊं ॼाणा ऐं दादन खान। दुश्मन जो आराम हराम न करिया। बाबा साईं मुझे गाल बुध। अज जो अज आशीन शमीअ के कराची में अगवा कराइण जो प्रोग्राम ठाहिणो आहे। अज जो अज बचला जे छोरे के खत्म कराइणो आहे। अज जो अज अज जो अज के समझ में कोन थो अचे त छोरियूं माई जे लाल जी मजाल न आहे जो दादन खान जे कुत्ते खे भी पाण वटि चले सके। बाबा साईं परेशान न थियो। सब कुछ ठीक थी वेंदो। छा ठीक थींदो? कीअं ठीक थींदो? ठीक थी वेंदो। ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अॼु खां तूं उतारे ते न वेंदे। मां उतार न बाबा यो कीअं थी सघे थो। इहे करण सां राज में चोबोल पइजी वेंदी। उताक भलंदी ऐं उतारो निकिरंदो। थी सघे थो बाबा कराची वारनि खे इन ॻाल्हि जी ख़बर न बि हुजे। पाण उन्हनि खे छेड़े को शरीर छो पैदा कयो बाबा। लोक लखा न ॾिजे बाबा। माठ मीठ में वड़ो लखजे। खुद पंहिंजनि घर जे माण्हुनि खे बि घर जे गुज़री जी ख़बर न ॾिजे बाबा। के ख़ासि ख़बरूं माण्हू मोकिलजनि जेकी जांच लही अचनि। ठीक है। तुझी माना त मुखे हैबत खान जड़ो एकड़ो गूंगो ॿियो घुर्जे। गूंगे जो कहिड़ो ज़रूर आहे बाबा। पाण वटि ॿिया ई माण्हू खोड़ आहिनि। न तूं न सम्झंदे। मुखे ॿुधण वारो घुर्जे, ॿुधाइण वारो न।
तो साईं मूंखे छॾियो बि इलाही कमु करणा कयो मूंखे को कम ई कोन थींदो बाबा अरे अरे माफ करे वे साहब अची वियो आहे न साईं अञा साहब कोन आयो आहे ओ बाबा रे छा आहे चुप कर अरे रोई छो वरी खिली छो तूं साईं साईं खिलाइण इहे करे थो जो ही रोअण कोन था ॾियनि ऐं वरी रोअण इहे करे थो जो ही खिलण कोन था ॾियनि यानी के नो लास नो गेन सर अरे ही कट मस्त किथां झलिया आहे साईं वॾो बिशनी आहे सो त हिन जे मुछुनि में ई पथरो आहे अरे तूं टीवी जे ड्रामे में कमु कंदो आहीं छा न न न न सर न अहिड़ी मुछूं त पोइ उहे ठाहे सघनि था न साईं मां यकीन करियो त मूं कॾहिं किचन में बि टीवी ड्रामो कोन ॾिठो आहे यानी कि नो टीवी ड्रामा हाउस किचन सर नो ड्रामा नो किचन हाउस सर हेलो हेलो अमजद साहब डोंट यू अमजद साहब व्हाट इज योर नेम अमजद साहब अस्सलाम वालेकुम सर हाणे तव्हांजी ख़बरूं पवंदियूं अॼु खां वठी तव्हांजी पघार बंदि नौकिरी ख़तमु चांहि बंदि मुफ़्त जूं मानियूं बंदि अॼु ईअं सम्झो त तव्हांखे पूरे मुल्क मां लॾाए कढंदो सा पुटड़ा अरे हाणे वरी साहब जो नालो थो वठी अदा अदा लोग जी ख़बर आहे अव्हांखे अव्हां त के कम सां न मोकिलियो हुनखे न न मूंखे त नेरनि ॾेई निकितो आहे त पोइ जी त का ख़बर कान्हे का पर एतिरो परेशान छो आहे अदा सख़्त परेशानी जी ॻाल्हि आहे सुबुह सां निकितो आहे भाॼी वठण 2 कलाक थियनि अञा ताईं न मोटियो आहे मता थी थो सघे को एक्सीडेंट थी पियो हुजे साइकिल खणी निकितो हो डॉक्टरनि खे त हिकदमि एक्सीडेंट ई ख़्याल में ईंदो आहे पर अदा तव्हां किथे पुछा था करियोसि न अस्पतालुनि खां चङो चङो पुछा कयूं था पर केतिरी अस्पतालुनि खां पुछा कबो शमी केतिरियूं बि हुजनि पुछा त करणी आहे न अलाए किथे गुम थी वियो छोरो फैक्ट्रीअ ते देरि पई थिए लौंग बि किथे गुत आहीं इहो वियो हूंदो गुलां जे घर ॿियो केॾां वेंदो हेलो किथे बि कोन्हे को हाणे मूंखे ॾाढी देरि पई थिए आउं हलां थो लौंग अची वेंदो ज़िमेदार माण्हू आहे ठीकु आहे अल्लाह मुझे तो मथे में ॾाढो सूर आहे आशी तू कमरे में हली आराम कर ऐं पहुचां थी घरां थी चओ ठीकु आहे गुड मॉर्निंग अमजद साहब हाँ तो गुड लंच थियो अरे बाबा बंद कर साहब जो नालो न वठ तूं बंदि कर मियां मियां छो थी पंहिंजी नौकरीअ जे पोयां पियो आहीं यानी कि सर्विस आफ्टर सर ही नौजवान चढ़ियो आहे हवलदार हिनखे झले थी मता का तोड़ फोड़ न करे जी चल मूंखे तोखे कंहिं कयो आहे हवालदार तोखे कंहिं कयो आहे हवालदार अॼु खां वठी आउं हवालदार आहियां केरु आहे छा में झलियो आहे साहब न डिफेंस में हिकु वॾे ऐं ख़ाली रोड ते सिपाही फज़ल दीन खे साइकिल जो टकरु हणी धके विधो आहे न न न अमजद साहब न मूं कंहिंखे टकर बकर कोन आयो आहे साइकिल जो अमजद साहब पहिरियों तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां अमजद साहब आहियो या न यानी कि डोंट यू अमजद अरे बक बंद कर सर
हिन सां गॾु हिकु छोकिरी बि साइकिल ते चढ़ियल हुई। अच्छा त हिन सां गॾु हिकु छोकिरी बि हुई। न साईं न छोकिरी बोकिरी का कान हुई, उहा त पाण वारी गुलां आहे, गुलां यानी कि फ्लावर गर्ल। अरे तूं माठ कोन कने? चङो हाणे इहो ॿुधाए को आहे जेको तुंहिंजी ज़मानत ॾे? तव्हां मूंखे कोन सुञाणो त मुंहिंजे ज़ामन खे कीअं सुञाणंदो? हाणे तव्हां बि घर ईंदो न त आउं बि तव्हांखे कोन सुञाणंदो। को त हूंदो जेको तुंहिंजो ज़ामन पवंदो या न? प्लीज़ हाणे कहिड़ो भरोसो आहे? तव्हां हुन अशराफ खे मुंहिंजे करे तंग कयो त पोइ? हेलो हो अमी आयो? ख़ैर त आहे? अॼु ॾींहं में 2 फ़ोनूं कयूं अथव? जी जी छा ज़मानत ॾियणी आहे हिकिड़े माण्हू जी? पर मां त न सुञाणा हुनखे। अच्छा त अव्हां जी मर्ज़ी आहे? जे अव्हां जी मर्ज़ी आहे त पोइ हज़ारे ज़मानतूं ॾिबियूं। पर मुजरिम आहे केरु? अच्छा ठीकु आहे, पोइ ॾियोसि भला मां ॻाल्हायां। हेलो लोंग, तूं आहीं छा? हिते छा पियो करीं थाणे में? अरे चरिया रो न, तूं रो न, मां अमजद साहब खे चवां थी। हा तूं फिकर न कर, तूं अमजद साहब खे फ़ोन ॾे, मां हुन सां थी ॻाल्हायां। हा ॾे। हेलो अमजद साहब, ही लोंग थाणे में छा पियो करे? हा पर ॾिसो ॾाढो परेशान आहे। हा हिनखे जल्दी घर मोकिलियोसि। हा थैंक यू, महिरबानी वॾी। ओके ख़ुदा हाफ़िज़। सचमुच एॾे वॾे ख़ानदान जो सोचे बि नथे सघियसि, ख़्याल बि नथे करे सघियसि त को इहा ॻाल्हि मुमकिन बि थी सघे थी। अबजी बाबा, हूअं त बेगम साहिबा सां ॻाल्हि ॿोल थी आहे, पर आउं वरी बि पकी करे छॾींदुसि। अम्मा बि ॿुधंदी त ॾाढो ख़ुशि थींदी। अरे बाबा, त पोइ हिन में एतिरी देरि छो पियो करी? तूं हाणे ई वठी अच न अदी जना खे हिते। उहा हूंदी त सॼो कमु कानून मुताबिक़ थींदो। चाचा साईं, जे अव्हां जी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ जीअं अव्हां जी सलाह। चाचा साईं, हाणे त देरि करणी कान्हे का। मूंखे तव्हांजे पासे खां त पकी ख़ातिरी हुई, तंहिं करे मूं घणे भाङे तयारी करे छॾी आहे। ईअं त पोइ ख़ैर सां भली अदी जना हिते अचे त पोइ मुंडीअ जी रस्म इंशाअल्लाह कानून मुताबिक़ थी वेंदी। बाक़ी अबो अमजद पंहिंजे घर जो छोकिरो आहे, सो जॾहिं अमी चवंदियूं त आउं शादीअ जे तारीख़ुनि लाइ हुनखे तयारु करे वठंदुसि। बसि चाचा साईं, आउं भायां त शादी जल्दी थी वञे त चङो। न जीजा, गैर कानूनी कमु न कबो। छोकर खे बि तयारीअ लाइ कुझु वक़्तु त खपे न। कुझु बि न करे, शमी बचे चलो मुंहिंजी अकेली न्याणी आहे। हेॾी माया केॾां वेंदी? ख़ालिद जे खाइण खां त मथे आहे। बराबरि जीजा, बराबरि। मतां ईअं सम्झो त आशीअ जो ख़्यालु मूंखे कोन्हे, उहा बि मुंहिंजी पंहिंजी न्याणी आहे। चल तूं सलामत हुजे जीजा, मूंखे का बि गणती कान्हे का। बसि चाचा साईं, तुंहिंजा वॾा थोरा आहिनि, तूं त सॼो भार मुंहिंजे मथे तां लाहे छॾियो आहे। इहे सभु लिखे जा लेख आहिनि जीजा। मूं त छड़ा 2 अखर ॻाल्हाया आहिनि, भला इहो बि को थोरो चइबो? त चाचा साईं, आउं अमजद खे घुराए के ॻाल्हियूं करे वठां? जी जीजा, तव्हां भली घुराए वठोसि। ठीकु आहे। छो भला, मूं का ग़लति ॻाल्हि कई आहे छा?
सही त आहे, जेको स्टूडेंट फेल थींदो रहे थो ऐं कॉलेज में बीणो टीणो वक़्तु गुज़ारे थो, उहो पास थी वियल डॉक्टर खां वधीक तजुर्बेकार हूंदो आहे। पर तॾहिं बि अधु हकीम जान जो ख़तरो त चइबो डिग्री इज़ मस्ट। डिग्री इज़ मस्ट त पोइ तव्हीं ॿई हिन वक़्तु अधु हकीम जान जो ख़तरो आहियो ऐं का ख़बर कान्हे त फुल डॉक्टर कॾहिं थींदियूं। अदा फ़िलहाल त रुगो 2 महीने इम्तिहान वरी मुलतवी थी विया आहिनि ऐं यका जेकॾहिं 2 साल मुलतवी थी वञनि हा त पाण 3 ॼणा छा था करे सघूं? भई सॼी सिंध जा सभु माण्हू बि छा था करे सघनि? आशी तूं त उहा ॻाल्हि कई आहे जेका मुंहिंजे दिलि में हुई। 5 सालनि जो कोर्स 7 सालनि में थी रहियो आहे, केतिरे ज़माने खां वठी। माना केतिरे ज़माने खां वधीक तजुर्बेकार डॉक्टर पैदा थी रहिया आहिनि। यस, बट डिग्री इज़ मस्ट। हेल्थ ऐं एम्प्लॉयमेंट जा प्रॉब्लम्स मल्टीपल थी रहिया आहिनि। तव्हीं त पक्का सियासी लीडर था लॻो। इलेक्शन में छो नथा बीहो? हाँ, इलेक्शन में त बीह वञा, पर वोटर किथां ईंदा? ईंदा हज़ारनि जे तादाद में ईंदा, लखनि जे तादाद में ईंदा। छॾियो बाबा, असां मिसकिन जा ला न कढो। पाण त रुगो ईअं ई इम्तिहाननि जी ॻाल्हि कई हुई। इम्तिहान त थी विया पोस्टपोन। हाणे को प्रोग्राम ठाहियो एंटरटेनमेंट जो, हुनजी स्पॉन्सरशिप जी था ॻाल्हि कयो। स्पॉन्सरशिप मदर सां मिली आई, अॼु ई को फ़ैसिलो थियो आहे, तोखे ख़बर आहे? बहरहाल आऊं स्पॉन्सर आहियां उन ई वॾे प्रोग्राम जो जेको तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक थी रहियो आहे। As I know it. Any objection, please? No copy, no cartouche. छो न हलो कुरकंदो मुंहिंजो महरो लाइ बाबा? महरू आख़िर मुंहिंजी ज़ाल आहे। मां आलम खान वटि ज़रूर वेंदुसि। सारा बि त मुंहिंजी भेण आहे, पर मां कंहिं अज़ली दुश्मन वटि लंघी कोन वेंदुसि ऐं न की तोखे वञणु ॾींदुसि। तोई त महरो सां गॾु सारा खे दफ़न करण जो हुकुम कयो। नंढो आई आत्म मूंसां ईअं न ॻाल्हाइजो कर। अफ़सोस, अबनि ॾाॾनि खां हिन हवेली जी इज़त हीअं बर्बाद कान थी वई। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पुट, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मूंखां पोइ तूं ई त हिन जो मुहाफ़िज़ आहीं। कंहिंजो मुहाफ़िज़ आहियां बाबा? कंहिंजो वारिस आहियां? हिननि भितुनि जो बाबा? हिन हवेलीअ जो या हिननि नौकरनि ऐं ॿारनि जो बाबा? न बाबा, न। हिन हवेलीअ में बाक़ी बचो ई छा आहे बाबा? सिर्फ़ तूं आहियां बाबा। इहे ई आहियूं, हिक ॿिए खे बेइज़ती ऐं बेवसी जा ताना ॾियण वारा। अॼु त महरू बि कोन्हे बाबा, ऐं मुंहिंजी नंढड़ी मूमल बि कान्हे। कान्हे हिकिड़ी औरत कान्हे का हिन हवेलीअ में। महरू कान्हे का। महरू अरे महरू हिकिड़ी औरत ई त आहे न। का बि औरत हुनजो एवज़ थी सघे थी? का बि औरत न चओ बाबा। ईअं ई आहे पुट, ईअं ई आहे। पर तुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। मां तोसां वाइदो थो करियां त मां तुंहिंजे लाइ महरूअ खे मोटाए हिन हवेली में वठी ईंदुसि। ऐं पोइ पुट शमीअ खे बि त हिन हवेली में अचिणो आहे। हिन हवेली जी रौनक ॿीणी थी वेंदी बाबा। टीणी छो न बाबा? तव्हां आशी खे छो था विसारियो? आशी भी ईंदी बाबा, आशी भी ईंदी। छो कोन ईंदी? ज़रूर ईंदी आशी। ऐं पोइ हिन हवेली जी रौनक टीणी थी वेंदी। पर पुट तूं थोरो सब्र त कर, ॾिस त सही छा थो थिए। छा बि थिए बाबा, आउं आलम खान वटि ज़रूर वेंदुसि ऐं महरो खे वठी ईंदुसि। ऐं ॿुध बाबा, तूं माई रही मां खे न्यापो कर ऐं हिते घुरायसि ऐं मुंहिंजे लाइ आशी जो संग घुरेसि। चे न त पोइ मुंहिंजो गस अलहदा हूंदो। ॾाढो ज़ोरावर आहीं पुट, ॾाढो ज़ोरावर आहीं।
हिन उम्र में मूंखे अकेलो न करे वञे। बाक़ी माई रहीमा सा हामी भरे या न भरे, आशी ऐं शमी ये ॿई औरतूं हिन हवेली खे आबाद रखण जे लाइ हिते काहे अची पियूं। कहिड़ी ॻाल्हि था करियो चाचा साईं? पोइ पर चाचा साईं अवां इहो कीअं सम्झो त मूंखे बि को एतराज़ थी सघे थो? चाचा साईं मम्मा ऐं अवां जी ख़्वाहिश मुंहिंजे लाइ हुक्म जो दर्जो रखे थी। चङनि माइटनि जो औलाद सभागो ई थींदो आहे। तोखे जस हुजे पुट, ऐं हूअं बि अबो अमजद अव्हां साणी सुहे थो। महिरबानी चाचा साईं। चाचा साईं मम्मा खे बि अवां सां कुझु ॻाल्हाइणो हो। ईअं त पोइ आउं हाणे वञी थो बेगम साहिब सां मिलां। न चाचा साईं हींअर न मिलजोसि, कंहिं ॿिए भेरे। मुंहिंजो मतिलबु आहे त पहिरीं मां हुन सां ॻाल्हायां त सही न। ईअं मूंखे ख़बर आहे पुट, जीजा जन ॻाल्हि कई हुई मूंसां, ऐं हूअं बि असीं त नौकर आहियूं अव्हां जी तरह जा। न चाचा साईं तव्हां त असांजा वॾा आहियो। तोखे शाबस हुजे पुट, शाल सदाईं जुड़ियो हुजे। अस्सलाम अस्सलाम वालेकुम। अचो अचो अमजद साहब, वेहो। थैंक यू।